कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा। अल्लाहु 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 वसदक रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। माशाअल्लाह, सतावी जी रात है, जुम्मे जी रात है, ख़त्म शरीफ जो तकमील जी जेको सो तक़रीब है। तो सभी गॾिजी मूंसां सलाह शरीफ पढ़ंदो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हमारे रोज़ो इफ्तार कयो है या अञा रोज़े में आज़म रोज़ो इफ्तार करे छॾियो त पोइ बुलंद आवाज़ सां पढ़ूं। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। मां तव्हांखे सिर्फ़ तव्हांजे मिज़ाज खां वाक़िफ़ आहियां, पर इन जे लाइ तव्हांखे सलाह शरीफ़ जी थोरी तकलीफ़ तव्हांखे ॾिनी आहे। इन लाइ हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हदीस पाक आहे त जुम्मे जी रात मुंहिंजो उम्मती जेका मूं ते सलात पढ़े थो, अस्माउ बिउज़नय सलात उम्मती यौमल जुमा। पर जुम्मे जी रात ऐं जुम्मे जे ॾींहुं जेका मूं ते उम्मती सलात पढ़े थो, तव्हां पंहिंजे कननि सां पाण ॿुधंदो आहियां। ऐं ॿियो, अॼु मुमकिन आहे शब क़द्र आहे, ऐं शब क़द्र जो सवाब अल्लाह सी फरमायो आहे त इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। असां क़ुरान पाक खे क़द्र वारी रात में नाज़िल फरमायो। वमा अदराक मा लैलतुल क़द्र। तव्हांखे तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा रब्बना व ला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यख़ाफुका व ला यरहमना व अंता अरहमुर राहिमीन। बारे इलाहा, पंहिंजे प्यारे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े या अल्लाह तुंहिंजी पाक नमाज़ तरावीह में क़ुरान पाक जो ख़त्म शरीफ पढ़ो जो मुकम्मल अल्लाह से पंहिंजी बारगाह में क़बूली मंज़ूर फरमा। या अरहमर राहिमीन, ज़बर ज़ेर शब्द मद जी का बि ग़लती कोताही थी हुजे पंहिंजे हबीब सदक़े दरगुज़र फरमा। अरहमर राहिमीन, तूं पंहिंजे शान ऐं अज़मत जे मुताबिक़ इन ख़त्म शरीफ जो सवाब असांखे अता फरमा। या अल्लाह, जेको तूं सवाब असांखे ॾी वो तुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कंदा क़बूल फरमा। तमाम नबीयन सबूरन, नबी सैयद वालिदैन करीमैन, अज़वाज मुत्तहरात, जुमला सहाबाए किराम, खुलफाए राशिदीन, शुहदाए बद्र उहद हुनैन, तमाम अहल बैत अतहार, शुहदाए करबला। या अल्लाह, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे तमाम गाज़िन शहीदन जे रूहन के सवाब पेश कंदा क़बूली मंज़ूर फरमा। आइम्मा मुज्तहिदीन इमाम आज़म अबू हनीफा, इमाम मालिक, इमाम शाफ़िई, इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाहि तआला अलैहिम जे पाक रूहन के सवाब पेश कंदा क़बूली मंज़ूर फरमा। सिलसिले आलिया, क़ादरिया, चिश्तिया, नक्शबंदिया, सोहरवर्दिया, सभिनी सिलसिलन जे सभिनी बुजुर्गन वलियन जे रूहन के सवाब पेश कंदा क़बूली मंज़ूर फरमा। पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु अन्हु, ख्वाजा सोहरवर्द रहमतुल्लाह अलैहि, ख्वाजा नक्शबंद रहमतुल्लाहि तआला, ख्वाजा चिश्त रहमतुल्लाहि तआला अलैहि, खुसूसन सुल्तानुल औलिया मखदूम मोहम्मद ज़म्मा लवारन वारा रहमतुल्लाहि तआला अलैहि सनर बारगाह पेश कंदा क़बूली मंज़ूर फरमा। उन जे वास्ते सां ख्वाजा सदातुल्लाह रहमतुल्लाह अलैहि, हज़रत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि, कलंदर लाल शहबाद रहमतुल्लाह अलैहि
अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह असहाबी, हिंद सिंध जे तमाम वलियन बुजुर्गन जे रूहन के सवाब पेश कुना कबूल फरमा। या अल्लाह उन्हनि जे वास्ते सां जेका भी जमात असां हाज़िर आहियूं, असांजा अज़ीज़ क़रीब रिश्तेदार मिट माइट ही जहान छॾे विया ॾाॾाणी नुख में नानाणी नुख में, या अरहमर राहिमीन उन्हनि सभिनी मरहूमीन जे रूहन के सवाब पेश कुना कबूल फरमा। हिन रब ॻोठ मां जेके मुसलमान मर्द औरतूं गुज़ारे विया सभिनी मरहूमीन जे रूहन के सवाब पेश कुना कबूल फरमा। ख़ुसूसन मरहूम मग़फ़ूर नबील तालपुर जे रूह के पेश कुना कबूल फरमा। या अल्लाह उन्हनि सभिनी मरहूमीन जी बेहिसाब बख़्शिश मग़फ़िरत फरमा, उन्हनि जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। रमज़ान शरीफ़ जे सदके, ख़त्मी क़ुरान जे सदके, क़द्र वारी रात जे सदके, जुमातुल मुबारक जी बरकत वारी रात जे सदके अल्लाह करीम उन्हनि मरहूमीन खे क़ब्र में आला मक़ाम अता फरमा। उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि मां आलीशान बाग़ बना, जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। क़ब्र जी तंगी सख़्ती अज़ाब खां बचा, उन्हनि जे क़ब्रनि जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह उन्हनि जे क़ब्रनि खे ता हद नज़र वसी कुशादो फरमा। क़ब्र हशर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ियारतूं ऐं शफ़ाअतूं नसीब फरमा। या अल्लाह उन्हनि जे मथां पंहिंजूं हमेशह रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। रमज़ान शरीफ़ जूं बहारूं बरकतूं उन्हनि खे नसीब फरमा। या अल्लाह उन्हनि जे क़ब्रनि खे ता हद नज़र वसी कुशादो फरमा। अॼु उन्हनि मरहूमीन खे कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे का सवाइ असांजे दुआउनि जे। या अल्लाह असांजो दुआऊं हुननि ताईं पहुचा, हिन नेक अमलनि जो सवाब उन्हनि ताईं पहुचा। या अल्लाह उन्हनि खे हिन नेक अमलनि जे बदिले में जन्नत जूं नेमतूं नसीब फरमा। या अरहमर राहिमीन उन्हनि खे बुज़ुर्गनि वलियनि नेक माननि जो पाड़ो नसीब फरमा, उन्हनि जूं कचहरियूं नसीब फरमा। या अरहमर राहिमीन पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में जेके ॾोह ग़लतियूं गुनाह कया दरगुज़र फरमा, जेके नेकियूं कयूं उहे नेकियूं क़बूल फरमा। अॼु उन्हनि नेकियुनि जो उन्हनि खे बहितरीन बदिलो अता फरमा, बहितरीन जज़ा अता फरमा। या अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके असांजूं दुआऊं क़बूल फरमा। असांजे घरनि में जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत कामिला आजिला अता फरमा। असां सभिनी जूं परेशानियूं दूर फरमा। क़ुरान शरीफ़ जे ख़त्मे जे मुहाबे असांजूं मुश्किलातूं आसान फरमा। कर्ज़नि मर्ज़नि खां पनाह नसीब फरमा। असांखे टेंशननि खां आज़ादी अता फरमा, इत्मिनान ऐं सुकून नसीब फरमा। असां सभिनी खे रूहानी जिस्मानी बीमारियुनि खां मुकम्मल सिहत अता फरमा, मुकम्मल तंदुरुस्ती अता फरमा। या अल्लाह असांखे सुकून जहिड़ी अज़ीम दौलत नसीब फरमा। पंहिंजी बारगाह में हमेशा सजदो करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। हमेशा नमाज जो पाबंद बणा, 5 वक्त नमाज जी पाबंदी नसीब फरमा, 5 वक्त नमाज बाजमात नसीब फरमा। या अल्लाह हिन मस्जिद के क़यामत ताईं आबाद फरमा, हिन मस्जिद जे सदके हिन ॻोठ खे आबाद फरमा। जेके तुंहिंजे घर खे आबाद कनि था मुंहिंजा मालिक, तूं उन्हनि जे घरनि खे आबाद फरमा, उन्हनि जे ओताकुनि खे आबाद फरमा, उन्हनि जे ॿिन्हिनि ॿारनि खे आबाद फरमा, उन्हनि जे कारोबारनि खे आबाद फरमा, उन्हनि जे रिस्क रोज़ीअ में बरकतूं अता फरमा। अरहमर राहिमीन असांजी असांजे माउ पीउ जी पूरी उम्मत मुस्लिमा जी बख़्शिशी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह असां सभिनी जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। गुनाहनि में असां ग़रक़ आहियूं। या अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके रमज़ान जे मुहाबे अल्लाह करीम ॿ ॾहाका गुज़री विया, रहमत जो ॾहाको गुज़रियो, मग़फ़िरत आँखा जे अॻु में आया पैगंबर ऐं पीर आवा बादशाह हुए सब आवा जा वज़ीर आँखा जे अॻु में आया पैगंबर ऐं पीर आवा बादशाह हुए सब ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل أعوذ برب الفلق من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفس. आज़ादी जो ॾहाको आहे ऐं हिन जो 27 रातनि मां हिकिड़ी राति मुमकिना क़द्र जी राति आहे। अल्लाह करीम इन रात जी बरकत जे सदके असांजी बख़्शिश मग़फ़िरत फरमा, असांजे हाल जे मथां रहम फरमा, असांजो वार वार गुनाहनि में भरियल आहे। पंहिंजे महबूब जे सदके या अल्लाह असांजी बख़्शिश फरमा। रहमत दा दरिया
गम बन जा वे मेरा या इलाही रहम फरमा मुस्तफा जे वास्ते सैयदुल कौनैन शाहे अंबिया जे वास्ते मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा इमदाद मेरी करने आ जाना रसूलुल्लाह रोशन मेरी तुरबत को लिल्लाह जरा करना जब वक्त न जाए दीदार अता करना ऐसा गुंबद वाले मंजूर दुआ करना जब वक्त न जाए दीदार अता करना जेडो तुझो नावा जब हो जाई मंगा रियत मेरी थूणी तू छपर तू चा गुजारो कहाँ मिड़ो ही मालूम थई मुझे मदायुन जी कल पिरा पेरी कदे कोसा न थिया मुझे बुरा पा दे साजन सभे ढकन डोल दिलायूं या इलाही रम फरमा दर्द दिल जा दूर कर मुहाबे मुस्तफा जे सवाल सब मंजूर कर या अल्लाह हाफिज शाह साहब जे एड़ी मेहनत करे तुझो कुरान ॿुधायो अल्लाह करीम हाफिज साहब जो कुरान ॿुधाइण क़बूल फरमा हाफिज साहब जे इल्म में अमल में तक़वा में परहेज़गारी ईमान शान में बरकत अता फरमा ख़ुसूसन साईं मौलाना अली शेर कादरी साहब जेको वीचारो मेहनतूं करे मशक्क़तूं करे तकलीफ़ूं करे अल्लाह करीम तुंहिंजे घर खे आबाद करे पियो ॻोठ वारनि जो सहकार तावन मोहब्बत शफ़क़त उन्हनि जी बाहे अल्लाह करीम न मोहब्बत के क़ाइम दाइम फरमा साईं मौलवी साहब जे इल्म अमल में बरकत अता फरमा साईं जी नंढड़ीअ खे मुकम्मल तंदुरुस्ती अता फरमा मुकम्मल शिफ़ा अता फरमा जो क़द्र वारी रात जे सदक़े में अल्लाह साईं जी नंढड़ी खे मुकम्मल सेहतियाबी अता फरमा या अरहमर राहिमीन साईं खे बि विक विक जे बदिले में अजर ऐं सवाब अता फरमा साईं जूं महिनतूं कोशिशूं काविशूं क़बूल फरमा साईं ॿुधायो पिए त 105 नंढड़ा हिन मस्जिद में पढ़नि था अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि नलनि खे जे सीननि खे क़ुरान पाक जे नूर सां रोशन फरमा या अल्लाह उन्हनि खे इल्म दीन नसीब फरमा उन्हनि खे क़ुरान पाक जूं बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमा या अल्लाह असांजूं दुआऊं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा असांखा उहे कम करा जिन में तूं राज़ी हुजी तुंहिंजो प्यारो महबूब राज़ी हुजे उन्हनि कमनि खां बचा जिन में तूं नाराज़ हुजी ऐं तुंहिंजो महबूब नाराज़ हुजे उन्हनि कमनि खां असांखे बचा या अल्लाह असांखे हज उमरी जूं बरकतूं नसीब फरमा करोना खां बाद में तुंहिंजो दर खुलियो आहे तुंहिंजे हबीब जो दर खुलियो आहे असांखे मको बि ॾेखार मदीनो बि ॾेखार तवाब नसीब फरमा त रोज़े रसूल जूं हाज़िरूं नसीब फरमा या अल्लाह महबूब जे रोज़े जे साम्हूं बि सलातो सलाम पढ़ण जूं सआदतूं नसीब फरमा अल्लाह करीम असांखे हिकिड़े ॾींहुं हीअ दुनिया छॾणी आहे पर असां सां ईमान गॾु हुजे ईमान जी हालत में मौत नसीब फरमा खात्मो बिल खैर नसीब फरमा बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।